नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो है त सिंध में कोरोना वैक्सीन न लॻाईंदड़ सरकारी मुलाज़मन जे लाइ जुलाई वारी पघार बंदि कई वञे पई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो। इजलास में सिहत खाते जे सेक्रेटरी डॉक्टर काज़िम जतोई कोरोना टास्क फोर्स जे इजलास खे ब्रीफिंग ॾिनी। इजलास खे ॾिनल ब्रीफिंग में चयो त हिन वक्त 77 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि, जिन मां 74 कराची में 2 जून ते सिंध में 57,514 कोरोना वैक्सीन लगाई वही है। सिहत वारे सेक्रेटरी चयो त अञा ताईं सिंध में कोरोना वैक्सीन जा 15,50,000 खां वधीक डोज लगी चुका आहिनि। इन मौके ते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह माण्हुनि खे सुञाणप कार्ड खणी कोरोना वैक्सीन लगाइण जी अपील कंदे चयो त सिंध में कोरोना वैक्सीनेशन न लगाईंदड़ सरकारी मुलाजमन खे जुलाई खां पघार न मिलंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।